नाज़रीन, बिन क़ासिम ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में बरसात जो सिलसिलो जारी आहे, जंहिं सबबि मौसम ख़ुशगवार थी वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे सजाद छजड़ो। जी ॻाल्हि कंदासीं बिन क़ासिम जी, त बिन क़ासिम में 1 कलाक खां वधीक अरसो जेका आहे तेज़ तरीन बरसात जारी रही आहे। बरसात सबबि जेको आहे रोड रस्ता गलियूं ऐं जेके इलाइक़ा जेके आहिनि हेठे वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, जंहिंमें मस्जिद कॉलोनी आहे, पिपरी आहे ऐं उन बेस कॉलोनी आहे, इब्राहिम हैदरी आहे ऐं उनखां अलावा अली जोखियो ॻोठ आहे, ॿिया केतिरा ई ॻोठ जेके आहिनि उहे वसंदी पाणी हेठि अची विया आहिनि। पिपरी कब्रिस्तान में पिणु जेको आहे वरी तदाद पाणी बीहजियो आहे। तेज़ तरीन बरसात सबबि जेको इंतज़ामिया खे जेको बार बार मौसमियात खाते पारां अलर्ट जारी कयो त तेज़ तरीन बरसात थींदी, लेकिन ज़िले काउंसिल कराची इंतज़ामिया हुजे, DMC मलीर हुजे या वाटर बोर्ड इंतज़ामिया हुजे, के बि उपाउ न वरिता, जंहिंजे करे हेठे वारा इलाइक़ा मुकमल तौर ते पाणी अची विया आहिनि। तेज़ तरीन बरसात सबबि जेको आहे माण्हू जेके वधीक ॾुखियाईनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। गुज़िरियल बरसात जेका चौमासी बरसातूं शुरू थियूं, उन्हनि जो पाणी इलाइक़नि में बीठल हुयो, जंहिंजे ख़िलाफ़ माण्हू सख़्तु एहतिजाज करे रहिया, लेकिन इंतज़ामिया कन ते जुई न चुरी आहे। हिन महिल ते जेको रिलीफ सेंटर जेको आहे चौमासी बरसातुनि में सदाईं जेको आहे रिलीफ सेंटर क़ाइमु कयो वेंदो आहे, त जीअं बरसातूं तेज़ पवनि थियूं त उन्हनि जेके हेठे वारा इलाइक़ा आहिनि, जिन में पाणी जेके हेठि अची वञनि था जेके इलाइक़ा, उन्हनि जो आवाम खे जेको आहे माण्हुनि खे जेको आहे रिलीफ सेंटर में मुंतक़िल कयो वञे, पर हिन महिल ते जेको आहे रिलीफ सेंटर क़ाइमु न कयो वियो आहे। ॻाल्हि कंदासीं नेशनल हाईवे, त नेशनल हाईवे जेको आहे स्टील टाउन मोड़ खां वठी करे वायरलेस गेट ताईं जेको आहे मुकमिल पाणी जेको आहे ॿिन्ही पासनि खां जेको पाणी आहे, ऐं जंहिंजे करे आवाम ऐं मोटरसाइकिल जेके सवार आहिनि, जेके लेडीज़ आहिनि, जेके रिक्शा वारा आहिनि, उहे जेके सख़्तु ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियनि था पिया। पर वाटर बोर्ड इंतज़ामिया हिन महिल ते जेके के बि उपाउ न वरिता आहिनि। आवाम जो चवणु आहे त फौरी तौर ते जेको आहे ज़िले काउंसिल कराची ऐं DMC मलीर ऐं उनखां अलावा वाटर बोर्ड इंतज़ामिया खे इंतज़ाम करणु घुरिजनि त जिथे जेके हेठे वारा इलाइक़ा आहिनि, उन्हनि मां जेको फौरी तौर ते पाणी निकाल कजे, त जीअं इलाइक़े वारा जेके आहिनि से ॾुखियाईनि खे घटि